सूफ़ी शाइर अज़ीम शख़्सियत फ़क़ीर इमामुद्दीन रखण जी 8वीं वरसीअ ते भेटा पेश कंदे खेसि सलाम पेश करियूं था। सूफ़ी शाइर अज़ीम शख़्सियत फ़क़ीर इमामुद्दीन रखण जी अॼु 8वीं वरसी मल्हाई पई वञे। अॼु अज़ीम शख़्सियत बुज़ुर्ग सूफ़ी शाइर फ़नकार फ़क़ीर इमामुद्दीन रखण जी 8वीं वरसीअ जे मौक़े ते सॼे सिंध मां खेसि दुनिया जे कुंड कुर्च मां भेटा पेश कई पई वञे। फ़क़ीर इमामुद्दीन रखण साईं सां मुंहिंजी मुलाक़ात रोज़ानी इबरत अख़बार जे सीनियर न्यूज़ एडिटर, नामियारे सहाफ़ी, कालम निगार मोहतरम जयप्रकाश मोरानी साहब सां दरगाह जोग शरीफ़ जे मेले उर्स जे मौक़े ते थी हुई, जिते साणसि मुलाक़ात दौरान कचहरी थी। संदसि मुलाक़ात कचहरीअ दौरान वॾी मोहबत प्यार सां कचहरी कयाईं। इहा कचहरी असांजी यादगार कचहरी रही। आऊं मोहतरम सहाफ़ी जयप्रकाश मोरानी साहब जो तमामु घणो एहसानमंद आहियां, जंहिं अहिड़े प्यारी शख़्सियत सां मुलाक़ात कराई हुई। कचहरीअ दौरान दिलि ऐं रूह खे तमामु वॾो सुकून मिलियो। अहिड़ा माण्हू अमल माणक हूंदा आहिनि, जिन लाइ सिंध जे अज़ीम शाइर हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई पंहिंजे बैत में चयो आहे त माण्हू सभिनि सुहिणा, पखी सभिनि हंज, कंहिं कंहिं माण्हूअ मंझि अचे बुए बहार जी। अॼु खेसि वरसीअ ते सलाम पेश करियां थो। वरसी सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झणु त ॾुखियो आहे। सिंध जे अज़ीम सूफ़ी बुज़ुर्ग शाइर ऐं फ़नकार फ़क़ीर इमामुद्दीन रखण सिंध जे अज़ीम शख़्सियत सूफ़ी रागी ऐं दरगाह जोग शरीफ़ जे ख़ासि ख़लीफ़े सूफ़ी फ़क़ीर इमामुद्दीन रखण जे विछोड़े खे 8 साल मुकमल थी विया आहिनि। सूफ़ी फ़क़ीर इमामुद्दीन रखण 14 अगस्त 1931 धारे मीर मोहम्मद रखण जे घर रखण शहर में जनमु वरितो। फ़क़ीर इमामुद्दीन रखण गुज़िरियल 24 सालनि खां वठी सूफ़ी कलाम ॻाईंदो हुयो। संदसि कलाम ॿुधंदड़नि ते वजदतारी करे छॾींदा हुआ। हू सूफ़ी शाह इनायत शहीद जो ख़ासि ख़लीफ़ो पिणु हुयो। हर साल उन जे मेले में सुर विखेरींदो हुयो। हिन पंहिंजी हयाती में 400 खां वधीक सूफ़ी कलाम ॻाया, केतिरा ई शागिर्द पिणु पैदा कया ऐं हिकु किताबु इश्क़ सतार पिणु लिखियो। हिन कॾहिं बि कंहिं सरकारी तक़रीब में न ॻायो ऐं सूफ़ियाणे कलाम जो मुआविज़ो न वठंदो हुयो। हिन 3 अक्टूबर 2015 ते मुख़्तसर अलालत बाद कराचीअ जे हिकु इस्पताल में पंहिंजे लखे पुरसतार घरवारनि तोड़े दोस्तनि खे सोगवार छॾे हमेशह लाइ धरती माउ जे हंज में सुम्ही पियो। संदसि आख़िरी आरामगाह संदसि वसियत मूजिबि संदसि रखण शहर वारे आस्थाने ते आहे, जिथे संदसि चाहींदड़नि जी आमद जारी रहंदी आहे। असांखे सलाम पेश करियूं था। अहिड़नि अमर किरदारनि खे तारीख़ हमेशह सुनहरी लफ़्ज़नि सां यादि कंदी रहंदी आहे। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे हिन बैत सां खेसि सलाम पेश कयूं था। अॼु न ओताकनि में तालिब तंवारीन, आदेसी उथी विया, मड़ियो मुंहुं मारीन, जे जीअ खे जियारीन, से लाहूती लॾे विया। ग़ुलाम हुसैन ख़ासि के लिए इबरत न्यूज़।